शदादकोट में डिप्टी कमिश्नर कंबर शदादकोट जे हुकूमत असिस्टेंट कमिश्नर मोहसन अली शेख पारां ए सेक्शन थाणे जी मस्जिद वारे रोड रमज़ान बचत बाज़ार लॻाई वई आहे। बचत बाज़ार में आम वाइपे जी शयुनि जा स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि, जंहिं में अटो, गेहूं, खंडु, मुर्गी, सब्जियूं, फ्रूट समेत मशरूबात जा स्टॉल लॻल आहिनि। बचत बाज़ार में मार्केटनि खां घटि अघ ते आम वाइपे जूं शयूं विकिरो कयूं पियूं वञनि, जंहिं में ख़रीदारनि जो चवणु हो त आचर बचत बाज़ार में आम वाइपे जूं शयूं मार्केट खां सस्तियूं मिली रहियूं आहिनि। बचत बाज़ार रमज़ान महीनो लॻल हुजण जो मुतालबो कयो आहे, जॾहिं त दुकानदारनि जो चवणु हो त बचत बाज़ार में मार्केट खां घणो रियायती आम वाइपे जूं शयूं हिते विकिरो करे रहिया आहियूं। हिन बचत बाज़ार मां शहरी फ़ाइदो हासिल करे सघनि था। ॿिए तरफ़ असिस्टेंट कमिश्नर शदादकोट मोहसन अली काज़ी चयो आहे त रमज़ान मुबारक जे भलारे महीने में डिप्टी कमिश्नर कंबर शदादकोट इमदाद अली अबड़ो जी ख़ासि हिदायतुनि ते शदादकोट शहर लाइ आचर बचत बाज़ार लॻाई वई आहे। बचत बाज़ार में आम वाइपे जूं शयूं जा स्टॉल पिणु क़ाइमु कया विया आहिनि। बचत बाज़ार में मार्केट खां घणो सस्तो आम वाइपे जूं शयूं विकिरो थी रहियूं आहिनि। बचत बाज़ार मां शहर वधि में वधि ख़रीदारी करे फ़ाइदो हासिल करे सघंदा। असिस्टेंट कमिश्नर मोहसन अली शेख चयो त हाणे अहिड़ा बचत बाज़ार रमज़ान शरीफ़ खां सवाइ बि आम ॾींहंनि में लॻाया वेंदा त जीअं शदादकोट शहरनि खे रिलीफ मिली सघे। गुलज़ार मचांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।